हरे, हरे राम, राम राम, हरे हरे, हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे, हरे राम, राम राम, हरे हरे। युग धर्म हरिनाम संकीर्तन महायज्ञ की, कली पावन अवतार चैतन्य महाप्रभु की, कलयुगाधार हरे कृष्ण महामंत्र की, नित्य लीला प्रवेश भय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्री प्रभुपाद की। परम सौभाग्य है असां सभिनि जो इन सुंदर स्थान में भगवान जी सुंदर कथा के श्रवण करण जे लाइ एकत्र थिया आहियूं। इहो चैतन्य महाप्रभु जो ही मिशन आहे जंहिंखे असां सभई अॻिते वधाइण जे लाइ असांखे भगवान चुनियो आहे, सिलेक्ट कयो आहे। छाकाणि त महाप्रभु चई विया आहिनि, पृथ्वी ते याचे यत नगर आदि ग्राम सर्वत्र प्रचार होइबे मोर नाम। हिन संसार में पृथ्वी ते जेतिरा बि नगर ॻोठ जेके बि गांव आहिनि उन्हनि सभिनि में हिकु ॾींहुं इहो हरि नाम जो प्रचार थींदो और अवश्य थींदो। और जीअं तव्हां हीअं भगत साहब ॿुधायो कि इन प्रचार के वधाइण, इन मिशन महाप्रभु जे मिशन के वधाइण जे लाइ श्री प्रभुपाद जी केतरी अनथक कोशिश कई आहे। ये जेके वाखाण आहिनि असांजे नित्य लीला प्रभु श्री प्रभुपाद जो पहिरीं खाली इस्कॉन जा भगत ॻाईंदा हुया ऐं असांजी सक्सेस इहा आहे कि अॼु इन्हनि संतनि जी वाखाण हर बार जे मुख मां महामंत्र जो उच्चारण थी रहियो आहे। हर संत उन जे बारे में, छाकाणि तो भगवान चई चुको है, खंते अप्रति जानी न मे भक्त प्रणश्यति। हे कुंती पुत्र, निश्चय पूर्वक घोषणा कर कि मुझे भगत जो कदहीं नाश न थींदो आहे। भगत त हिकड़े गुलाब जे गुल जी हुंदो आहे। जॾहिं गुलाब जो गुल उगंदो आहे तब उसको बताना थोड़ी पड़ता है कि मैं उग गया हूँ। उसकी तो सुगंध जब आती है तो दुनिया को पता चल जाता है। जब सूर्योदय होता है तो उसको अनाउंसमेंट करने की आवश्यकता नहीं कि उठ जाओ प्रभात हो गई है, पूरा संसार रोशन हो जाता है और संसार को पता चल जाता है कि अब सोने का समय नहीं है। उसी तरह से जब भक्त भगवान के पवित्र नाम जो उच्चारण करणो तो वो किथे भी हुजे। श्री प्रभुपाद जी जॾहिं अमेरिका वञी रहिया हुआ तॾहिं उन खां पुछण लॻा, स्वामी तव्हां त केतिरा वृद्ध आहियो, कीअं कंदा हुते वञी करे प्रचार? श्री प्रभुपाद जी, मां अकेलो थोड़ी तो वञा और मां थोड़ी तो वञा, मैं नहीं जा रहा हूँ, ये भागवत मुझे लेके जा रही है, ये हरिनाम मुझे लेके जा रही है। और मुझे विश्वास आहे कि जॾहिं भगवान मुझे घुरायो आहे तो अवश्य मुझे द्वारा कुछ करण चाहे तो। वी आर जस्ट, असां सभी चाहियो निमित्त मात्रम भव सव्यसाचिन। असां तो जस्ट निमित्त आहियूं। भगवान पाण चाहे तो कि मुझे कथाउन जो, मुझे नाम जो, मुझे लीलाउन जो गुणगान थिए। और असां जो श्रेय त बस एतिरो ई आहे कि भगवान असां खे एज ए इंस्ट्रूमेंट यूज़ कयो आहे। त मां हृदय जी गहराईअ सां कंधरा वासियनि ऐं इन्हनि प्रोग्राम ऑर्गेनाइज़ करण वारनि खे धन्यवाद कयां थी जो असांखे जेके असां हिते आया आहियूं। मां जीअं पहिरीं त हुयमि न हिन, मतिलबु मूंखे ॾाढो पहिरीं शुरू में त न मिलियो अवसर, लेकिन जहाँ तक मुंहिंजी इंफॉर्मेशन आहे 82 या 83 सां गीता सम्मेलन स्टार्ट थिया आहिनि और एतिरे समय ताईं गीता सम्मेलन थी रहिया हुआ।
ही ग्रेजुएशन जो है कि भाई जॾहिं ग्रेजुएशन थी वेंदी आहे पोइ असांखे पोस्ट ग्रेजुएशन जो अवसर मिलंदो आहे ऐं हाणे उन जो साक्षात स्वरूप आहे असां भागवत में प्रवेश करे रहिया आहियूं। इहा सक्सेस आहे जॾहिं जीव खे कृष्ण जी लीलाउनि खे श्रवण करण जो अवसर मिलंदो आहे। छाकाणि त इहे लीलाऊं एतिरियूं प्रिय आहिनि, एतिरियूं रसमयी आहिनि कि ना चाहते हुए भी जीव कृष्ण से प्रेम करना शुरू कर देता है। पता नहीं होता, सुनते सुनते क्या हो जाता है, बुधंदे बुधंदे श्रवतां स्वकथा कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृद्यन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्ससा। श्रवतां स्वकथा, वह कृष्ण जी कथा ॿुधंदो पोइ छा थींदो आहे, कननि जे द्वारा कृष्ण अंदर वेंदो आहे। काथे वेंदो आहे? हृदय में वेंदो आहे। पोइ ॾिसंदो, अरे हृदय ते एतिरो गंदो लॻो पियो आहे, हिन जे अंदर काम आहे, क्रोध आहे, द्वेष आहे, मद आहे, अहंकार आहे, अभिमान आहे, तो रहने के लायक ही नहीं है। पोइ छा सोचींदो आहे, हाणे मजबूरी आहे, मुंहिंजे रहण लाइ त इहा ई स्थान आहे। छाकाणि त चई छॾई आहे, काथे रहंदो आहे? सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो। अर्जुन, मां सभिनि जे हृदय में रहंदो आहियां।